जे दिमाग़ में कहिड़ो आइडिया आहे त छा करणु घुरिजे त पेरिया कुमारी सिंध जी न्याणी आहे, असां सभिनी जी न्याणी आहे। मां कंहिं हिकिड़े मख़सूस केस खे जेकॾहिं खणी करे सिर्फ़ु उन टॉपिक ते बहस कयां त उन्हनि सां ज़्यादती थींदी जेका उते उघाड़ा करे कुटिया था वञनि। उहो मासूम ॿार तव्हां खां विसरी वियो आहे, जेको मासूम ॿार उन सां धाड़ेलनि ज़िना करे वीडियो रिलीज़ कई, उन सां ज़्यादती न थींदी। सभु मुंहिंजा आहिनि, चाहे उहा हिंदूअ जी धीउ आहे चाहे उहा मुस्लमान जी धीउ आहे। मुस्लमान जो पुटु आहे, हिंदूअ जो पुटु आहे, जेको धाड़ेलनि वटि आहे उहो मुंहिंजो आहे, जेको सिंध जो आहे, सिंध खां ॿाहिरां खणी आयल आहे उहो मुंहिंजो आहे। मूंखे हुनजे लाइ आवाज़ उथारणो आहे, मां उथारियो आहे। प्रिया कुमारीअ समेत धाड़ेलनि वटि मौजूद तमामु मग़वी बाज़ियाब थियणु घुरिजनि। मां धाड़ेलनि खे बि अर्ज़ु कयां थो, तव्हांजे हिन पेज जे ज़रिए अपील करियां थो धाड़ेलनि खे त अल्लाह जे कहर ऐं ग़ज़ब खां डिॼो। तव्हांखे मरणो आहे, क़बर में वञणो आहे, अल्लाह जे साम्हूं पेश थियणो आहे। ॿियो कंहिं ते तव्हांखे रहम नथो अचे, पंहिंजे क़बर ऐं आख़िरत जो फ़िक्र कंदे इन्हनि ग़रीबनि मां हथु कढो। तव्हांजो पेट नथो भरिजे, कंहिं सरदार जे पुट खे खणो, कंहिं MNA MP जे पुट खे खणो, कंहिं वज़ीर ऐं मुशीर जे पुट खे खणो। हिकिड़ो वज़ीर जो पुट कॾहिं ॿुधो अथव त को अगवा थियो आहे? कॾहिं SP जो पुट ॿुधो अथव को अगवा थियो आहे? कॾहिं DSP जो पुट ॿुधो अथव को अगवा थियो आहे? कॾहिं कंहिं कमिश्नर जो पुट ॿुधो अथव को अगवा थियो आहे? कॾहिं कंहिं सरमाएदार ऐं जागीरदार जो पुट ॿुधो अथव अगवा थियो आहे? छो ग़रीब आया पुट छो? सो मां धाड़ेलनि खे अपील थो करियां। ऐं ॿियो, सिंध हुकूमत आहे ज़िम्मेदार। वज़ीर आला सिंध खां वठी करे MPS ताईं धाड़ेलनि जा सरपरस्त इते वेठा अथव। ॻोल्हियो, इन्हनि में हथ विझो। 5 कलाक MNA साहब खे विहारियो, 5 कलाक MPA साहब खे थाणे ते विहारियो। जेकॾहिं प्रिया कुमारी आज़ाद अचे त मूंखे चइजो। तमामु ज़बरदस्त। GDA सां तव्हांजो हिकिड़ो गॾियल हिकिड़ो अलायंस हुयो जेको तव्हां माशाल्लाह कयो पिया। हिन विच में जीअं पीर पागर साहब जी तमामु ज़बरदस्त स्पीच आई जेका हिकिड़े जलसे में, ऐं अवाम सभु गॾु हुया। इन खां पोइ तव्हांजा कुझु रस्ता रोक कया विया ऐं तव्हां बि रोडनि ते आया, ऐं तव्हांजो बि पुलिस सां जेको कुझु उहो सभिनी सॼी सिंध खे ख़बर आहे त काफ़ी माण्हुनि में हिकिड़ो उत्साह पैदा थियो त सिंध में जेके बि बदअमनियूं आहिनि, बेरोज़गारी आहे, सिंध में कब्ज़ा खोरी आहे, सिंध जा जेके बि ॿिया हक़ मारिया विया आहिनि, इन्हनि जे लाइ हाणे कोई आयो आहे जेको आवाज़ उथारे थो। पोइ इहो वरी चुप थी वई आहे, इन जी छा वजह आहे? बुनियादी वजह जेको मां सम्झां थो मूं वटि आहे त छा वजह आहे, मुंहिंजी जमात वटि आहे छा वजह आहे, उहो रमज़ान मुबारक जो मुक़दस महीनो आहे। रमज़ान मुबारक जो मुक़दस एहतराम में रमज़ान में तरावीहूं, रोज़ा, इबादतूं, छो त असांजी असल क़ुव्वत, असल ताक़त उॾां मिलणी आहे। दुआउनि जो दर जेकॾहिं तव्हां बंदि कंदव त पोइ